तव्हांजी मेल ऐं मुलाक़ात ते माण्हू परेशान ऐं तव्हां चवंदा आहिनि घणो ढो थींदो आहे तॾहिं वरी थोरो चवंदा हिकिड़ो वाणियो ढो जले ॿियो ॿिए जले पर तव्हांखे ढो जलणो पवंदो जे न तव्हां जलिया त तव्हांखे जलाइणो पवंदो इहो मुंहुं में बि हूंदो केबी में हूंदो तव्हां में हूंदो हर कंहिं में हूंदो पर असांखे वरी बि बर्दाश्त करणो पवंदो असांखे बुर्दबार थियणो पवंदो असांखे हिक ॿिए जे लाइ मोहबत पैदा करणी पवंदी असांखे हिक ॿिए जे लाइ दिलि खे वसी करणी पवंदी असांखे हर माण्हू वटि वञी असांखे पेश थियणो पवंदो त उहो मन को दुरूद पढ़े जॾहिं बाबा साईं जहिड़ो चयो त हिकिड़ो मोची जेकॾहिं मूं आमदनी खे चवे त तुंहिंजे महबूब ते तुंहिंजे आका ते तुंहिंजे सरदार ते ऐं हिकु दफ़ा दुरूद पढ़ंद त ही आमदनी उन मोची जी चेपर पंहिंजे मथे ते रखण लाइ तयारु आहे हर तव्हां असांजी औकातूं तव्हां असांजा कम मुंहिंजा दोस्तो असांजो कमु इस्लाह माशरा असां फ़रिश्ता त कोन आहियूं मलाइक कोन आहियूं इन जान जा फ़र्क़ ज़रूरु कोताहियूं थींदियूं असां सां बि वापसा 90% नौजवान ऐं नौजवान अॼु जो किथे पहुतो आहे भटकियल आहे अञा असांखे घणो कमु करिणो आहे असांखे उन्हनि जवान तक पहुचणो आहे उन्हनि यूनिवर्सिटियुनि में उन्हनि दसगान में माई ॾाढा परेशान आहिनि औलाद ते एतिरो ख़र्च था कनि पर औलाद जॾहिं उन्हनि उते हॉस्टल में पुॼे थो मनुष्य सां बि वापसा थियो वञे थो न फरमान थियो थो वञे ॿियनि एक्टिविटी में अचे थो पर चलंदी दोस्त उते बि साबित क़दम रहे थो ज़रूरु दुनिया जी चमक धमक आहे नौजवान बि आहियूं ज़रूरु असां में सुस्तियूं थियूं